अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम हॉट इशू में मैं हमारी मेज़बान सबीन मेमन। नाज़रीन, प्रोग्राम की शुरुआत कंदासीं कराची में अमन अमान की सूरत हाल के हवाले से। गुज़रियल ॾींहुं पिणु घरू वज़ीर सुहेल अनवर सियाल की सदारत में इजलास थियो हो, जंहिंमें कराची में पुलिस की कारकर्दगी के बेहतर करण के लिए SHOs के मुअत्तल पिणु कयो वियो उन इलाइक़नि में जिते उन्हनि जी परफॉर्मेंस मुतमइन कंदड़ न हुई। इन हवाले से तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जिते एक तरफ़ सिंध की राजधानी कराची में अमन अमान की सूरत हाल, स्ट्रीट क्राइम्स, फुर या धाड़े की वारदातन के घटि करण जे लाइ पुलिस की कारकर्दगी के बेहतर करण लाइ कोशिशूं कयूं पयूं वञनि, इजलास कया पिया वञनि उन्हनि जी रेपुटेशन के चेक करण जे लाइ, चेक एंड बैलेंस रखण जे लाइ। त ॿिए तरफ़ वरी कराची में अमन अमान जी सूरत हाल ॾींहों ॾींहुं ख़राब पिणु थींदी पई वञे। अॼु बि कराची में हिकु बैंक के ॾींहुं ॾिठे जो लॻंदड़ धाड़े दौरान मज़ाहमत करण ते मैनेजर के गोलियूं हणी मारियो वियो आहे, जॾहिं त इहो चयो पियो वञे त ॾोहारी बैंक मां 2 खां 3 लख रुपयनि जी रक़म फुर करे फ़रार थी विया। इन जो IG सिंध पारां नोटिस वरितो वियो आहे त जीअं ॾोहारियुनि खे जल्द पकड़ में आणे सघिजे। इन हवाले सां पंहिंजे प्रोग्राम में अपडेट शामिल कंदासीं। उन खां पोइ तव्हांखे ॿुधाईंदासीं त हाला में जेको कल्ह अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो, जंहिंखे असां पंहिंजे प्रोग्राम में पिणु शामिल कयोसीं, उन हवाले सां तव्हांखे फॉलोअप ॾींदासीं त अॼु छा सूरत हाल आहे। वाटर कोर्स जे खोटाई जे मामले तां मुख़्तलिफ़ धुरनि में थियल छिकताण ऐं झेड़े जे नतीजे में 3 ॼणा मौक़े ते क़तल थी विया हुआ, जॾहिं 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया हुआ। कुहाड़नि ऐं बंदूकनि जो आज़ादाना इस्तेमालु कयो वियो, जॾहिं त मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा मुख़्तलिफ़ माण्हू क़तल थियण खां पोइ इलाइक़े में पिणु छिकताण वारी सूरत हाल आहे ऐं पुलिस जो हिन वक़्तु इलाइक़े खे कड़ो बरक़रार आहे। इन हवाले सां पंहिंजे प्रोग्राम में तव्हांखे अपडेट कंदासीं, इन जो फॉलोअप ॾींदासीं। उन खां पोइ तव्हांखे ॿुधाईंदासीं त क़ाज़ी अहमद वेझो अफ़सोसनाक रोड हादसे में चिंची में सवार हिक ही ख़ानदान जा जेके आहिनि से 6 ॼणा फ़ौत थी विया आहिनि, जिन मां 3 औरतूं ॿुधायूं थी वञनि थियूं, हिकु मासूम ॿारड़ो ॿुधायो वञे थो। इहो ख़ानदान जेको चिंची में सवार थी करे पंहिंजे ॻोठ खां क़ाज़ी अहमद शहर तरफ़ इस्पताल अची रहियो दवा वठण जे लाइ, त पोयां ईंदड़ कोच उन खे गाॾी चिंची रक्षा खे ज़ोरदार टक्कर हयूं, जंहिंजे नतीजे में अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो, जॾहिं त इन वाक़िए जा हादसे जा 4 ज़ख़्मी ॿुधाया वञनि था, जिन मां हिकु औरत खे नवाबशाह इस्पताल रेफर कयो वियो आहे। हिन हवाले सां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में अपडेट कंदासीं। आख़िर में शामिल कंदासीं त गर्मी, घुट ऐं ॿूसट वारे माहौल में बिजली जो न हुजणु रवासियुनि खे एॾो परेशान करे थो जो मुख़्तलिफ़ शहरनि में माण्हू रोडनि रस्तनि ते मुज़ाहिरा कनि था, एहतजाज कनि था। अॼोके प्रोग्राम में असांजे इहे इशू शामिल हूंदा। प्रोग्राम जी शुरूआति कंदासीं कराची में वधंदड़ स्ट्रीट क्राइम्स या फुर जूं जेके वारदातूं आहिनि, इन हवाले सां अॼु कराची में बैंक खे धाड़ो हयो वियो आहे। ॾींहुं ॾिठे जो कराची जे हिकु मसरूफ़ इलाइक़े में जिते ॾोहारी दाख़िल थिया ऐं उन्हनि आराम सां जॾहिं 2-3 लख रुपया काउंटर तां इहो कैश रक़म खईं, त बैंक मैनेजर जॾहिं उन्हनि सां मुज़ाहिमत कई त उनखे गोलियूं हणी करे मौक़े ते ई क़तल कयो वियो। IG सिंध पारां वाक़िए जो नोटिस पिणु वरितो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं सिंध TV न्यूज़ जे क्राइम रिपोर्टर रज़ाक मसण खां। रज़ाक, ये ॿुधायो त कहिड़ा अपडेट्स आहिनि। कराची में हिकु मसरूफ़ इलाइक़े में ॾींहुं ॾिठे जो बैंक खे धाड़ो हयो वियो आहे। जी सभिनी ही हिकु शाइरा क़ाइदीन ते फ़िरोज़पुर थाणो आहे, उन जी हद में जेको आहे हिकिड़ो वाक़ियो पेश आयो आहे, जेका निजी बैंक जे अंदरि 3 मुसलह अफ़राद जेके असले सां गॾु दाख़िल थिया ऐं उन्हनि बैंक जे अंदरि तमामु तर जेका कैश हुई उहा बैंक कैशियर खां खसी ऐं प्रॉपर तरीक़े सां हुननि सॼो सामान बैंक जे अंदरां उहा ख़ासि तौर ते जेका कैश आहे उहा हुननि कढी ऐं उन खां पोइ वञण लॻा त तंहिं ते जेको बैंक जो मैनेजर आहे सरवर नाले सां, उहो उते जेका सो मज़ाहमत कई, जंहिं ते मज़ाहमत करण जे दौरानिया में हुननि हुनखे सिधा स्ट्रेट फायर जेके आहिनि उहे कया, जंहिं ते ऑन स्पॉट ते हू ज़ख़्मी हुयो, पर रस्ते में जेको आहे हू न पंहिंजो दम जेको आहे धणी हवाले कयो। ऐं इन ई तरीक़े सां जॾहिं हुनखे इन ई वाक़िए जो जेको आहे नोटिस वठंदे CM सिंध ऐं IG सिंध बि उन्हनि खां वाक़िए जो नोटिस बि वरितो ऐं मुतलका थाणे खां ऐं मुतलका अफ़राद खां उन्हनि खे तमामु तरह जी इन्वेस्टिगेशन जी रिपोर्ट बि घुराई त हीउ जेको वाक़ियो थियो आहे इहो छाजे करे थियो, उन टाइम ते पुलिस किथे हुई या जेका पेट्रोलिंग कंदी आहे पुलिस उहा किथे हुई, ख़ासि तौर ते उन्हनि ते घणो ज़ोर ॾिनो वियो त उहा पुलिस किथे हुई ऐं उनजा जेका वाक़िए जा कारण आहिनि उहे छा आहिनि। ऐं तव्हांखे इहो यादि ॾियारींदो हलां त हीउ बैंक डकैती जो जेको वाक़ियो आहे इहो पोएं महीने खां हिन महीने ताईं ही 6हों वाक़ियो आहे बैंक डकैती जो, जंहिंमें 6 वारदातूं इन खां पहिरीं बि थी चुकियूं आहिनि ऐं हीउ जेको 6हों वाक़ियो आहे बैंक डकैती जो, जंहिंमें मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मुख़्तलिफ़ जॻहुनि ते बैंक खे जेको आहे सो मुख़्तलिफ़ माण्हू मुसलह अफ़राद जेके आहिनि उहे लुटींदा ऐं फरींदा रहिया आहिनि। जी सभी रज़ाक, ये ॿुधायो त फुर कयल जेका रक़म हुई उहा केतिरी हुई? जीअं त असांजी पुलिस सां अञा ॻाल्हि ॿोल थी आहे, पहिरियनि इतलाउनि ते अञा अहिड़ी रक़म जी जेका पंहिंजो क्वांटिटी आहे या जेका रक़म जी जेका उहा आहे फिगर उहा कोन आई आहे साम्हूं,
जीअं एसएचओ सां असांजी ॻाल्हि ॿोल थी फ़िरोज़ाबाद सां, त हुन ॿुधायो त फ़िलहाल असां इन्वेस्टिगेशन में लॻा पिया आहियूं। जीअं अहिड़ी का ॻाल्हि थिए थी अव्हांखे ॿुधाईंदासीं। रज़ाक इन हवाले सां पुलिस अमलदारनि सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल थी आहे ॾोहारनि खे पकड़ण जे हवाले सां? छहीं जीअं त तव्हां ॿुधायो पिया त वारदात आहे कराची में, सिंध जी राजधानी कराची में, ऐं गुज़िरियल ॾींहुं नवाल अमन अमान जी सूरत हाल खे बहितर करण जे लाइ जेको घरू वज़ीर जी गॾिजाणी पिणु कई, इजलास पिणु कयो, जंहिंमें लाॻापियल थाणे जे एसएचओस खे पंहिंजी कारकर्दगी बहितर करण जी हिदायतूं ॾिनियूं वयूं, कुझु एसएचओस खे मुअतल पिणु कयो वियो। तव्हां सम्झो था त केतिरे वक़्त में असां ॾिसी सघंदासीं त पुलिस इन्हनि थींदड़ ॾोहारी कार्रवाइनि ते कंट्रोल बि करे सघे, ॾोहारियुनि खे बि पकड़े सघे? जी बिल्कुलु, इहो तव्हां सही पिया चओ त लास्ट जेको पंहिंजो वज़ीर दाख़िला जी जेका प्रेस कॉन्फ्रेंस थी, प्रेस कॉन्फ्रेंस जे दौरानिया में उन्हनि तमामु इन शइ ते जेको आहे ज़ोर ॾिनो त जेके एसएचओस आहिनि उहे पंहिंजी जेका कारकर्दगी आहे उहा बहितर कर, न त उन जे नतीजे में उन्हनि खे जेको आहे सो उतां सस्पेंड कयो वेंदो आहे। ईअं 3 एसएचओस जेके आहिनि उन्हनि कल्ह बि जेको आहे सो मुअतल कया हुया। हाणे ॾिसणो इहो आहे त जेका पुलिस आहे उहा जेकॾहिं पाण थोरो डिस्कस कजे त पुलिस प्रॉपर तरीक़े सां ऑन स्पॉट मौजूद नथी हुजे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ी शइ अचे पई त पुलिस जी जेका सुस्ती आहे उहा अमूमन हिननि ॾोहारनि खे तमामु घणो फ़ाइदो ॾिए पई त ऑन स्पॉट पुलिस असांजी पहुचे नथी, ऐं जेकॾहिं ऑन स्पॉट पुलिस पहुचे बि थी त उन्हनि खे उन्हनि तरीक़े जो जेको वेपन आहे या उन्हनि तरीक़े सां उन्हनि वटि उहे हिकु तरीक़ेकार न आहिनि जेके उन्हनि खे जेको आहे ऑन स्पॉट पकड़े सघनि। सो वज़ीर दाख़िला जी तरफ़ां त हिकिड़ो तमामु घणो प्रेशर आहे, पर ॾिसिजे इहो केतिरे हद ताईं कामयाबु थिए थो या सक्सेस थिए थो, या इहा जेका सख़्ती मथे लेवल ते हले थी पई आया उहा सक्सेस थिए थी या नथी थिए। छो त अमूमन इहो बि ॾिठो वियो आहे त पुलिस जे अंदरि बि ॿिनि तरह जो जेको हिकिड़ो प्रेशर ग्रुप आहे, जेके पुलिस जे अंदरि बि तव्हां जेकॾहिं ॾिसो त जेकॾहिं वज़ीर दाख़िला जो हिकिड़ो जेको पंहिंजो प्लेटफॉर्म आहे या वज़ीर दाख़िला जो जेको हिकिड़ो ग्रुप आहे उहो हिकिड़े पेज ते बीठल आहे, ऐं इन ई तरीक़े सां जेकॾहिं तव्हां ॾिसो त आईजी सिंध आहे त उन जो हिकिड़ो जेको ॿियो ग्रुप आहे उहो ॿिए तरीक़े सां बीठो आहे। छो त असां अमूमन इहा बि शइ तव्हां फील कई हूंदी, ॾिठी हूंदी, असां मोस्टली इहा शइ ॾिठी आहे त जिते वज़ीर दाख़िला जी जॾहिं बि प्रेस कॉन्फ्रेंस थिए थी त उते आईजी सिंध जो न हुजण बि इहो हिकिड़ी वॾी हिकिड़ी अलामत आहे। त मुंहिंजो ख़्यालु आहे त जेसीं ताईं वॾा पुलिस ऑफिसर्स पाण में ऐं वज़ीर दाख़िला सां गॾु पाण में इहा जेका पुलिस जेका असांजी मशीनरी आहे प्रॉपर तरीक़े सां हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु न थींदी, तेसीं ताईं नथो लॻे त हेठि लेवल ताईं बि इन तरह जी जेके शयूं आहिनि उहा असरअंदाज़ थींदी। बिल्कुलु ठीकु, महिरबानी रज़ाक। मसइलो डेफिनेटली इन ॻाल्हि खे नज़रअंदाज़ नथो करे सघे त जेसि ताईं असांजी फोर्स असांजी पुलिस में वधी न हूंदी, हिकिड़ो प्लेटफॉर्म तां उन्हनि खे हिदायतूं न मिलंदियूं, तेसि ताईं उन्हनि जी परफॉर्मेंस यकीनन उन तरह मुतमइन कंदड़ क़तई नथी थी सघे। कराची में बैंक डकैती जी हिकु वॾी वारदात जंहिंमें इहो चयो थो वञे मुख़्तलिफ़ ज़रियनि खां त कुझु 2-3 लख रुपए जी रक़म जे करे हिकु मैनेजर जंहिं मज़ाहमत कई उनखे पिणु मौक़े ते फायरिंग करे क़तल कयो वियो, जॾहिं त ॾोहारी आराम सां फ़रार थी विया। उन मौक़े ते आईजी सिंध ऐं सीएम पारां इन वाक़े जो नोटिस त वरितो वियो आहे त पेट्रोलिंग पुलिस या जेके कानून लागू कंदड़ इदारनि जा अहलकार उहे किथे हुआ ऐं उन्हनि पारां बर वक़्तु इन्हनि ते एक्शन छो न वरितो वियो। पर हिन वक़्त ताईं ॾोहारियुनि जे हवाले सां अहिड़ी का बि अपडेट न अची सघी आहे त उन्हनि खे केतिरे वक़्त में गिरफ़्तार कयो वेंदो, जॾहिं त कराची में इहा 6हीं ॾोहारी कार्रवाई आहे, 6हीं वारदात आहे। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदे हाणे हलंदासीं हाला तरफ़, जिते असां पंहिंजे प्रोग्राम में तव्हांखे ॿुधायोसीं त वाटर कोर्स जी खोटाई तां मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे पाण में हलंदड़ पुराणे तकरार तां, जिते उन्हनि पारां केस पिणु दाख़िल कराया विया हुआ, जहिड़ो वधी वञण जे करे हिक ॿिए ते बंदूकूं ऐं कुहाड़नि जो इस्तेमालु कयो वियो, जंहिंमें 3 ॼणा मुख़्तलिफ़ बिरादरियुनि सां तालुक़ रखंदड़ मौक़े ते क़तल थी विया, जॾहिं त 6 ॼणा ज़ख़्मी थी विया। वाक़िए खां पोइ हिन वक़्त ताईं इलाइक़े में छिकताण वारी सूरत हाल आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं हाला मां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर खुर्शीद बुगियो खां। खुर्शीद, इहो ॿुधायो त हाला में वाटर कोर्स जी खोटाई तां जिन बिरादरियुनि में थियल जहिड़े नतीजे में जिते 3 ॼणा क़तल थी विया हुआ, 6 खां वधीक ज़ख़्मी थी विया, हिन वक़्तु छा सूरत हाल आहे ॻोठ में? हिन वक़्त ताईं छा पुलिस जो कड़ो चढ़ियल आहे? सभिनि जेको कल्ह वाटर जी खोटाई तां ॻोठ शादीगर खोखर में खोखर सहता ऐं लिगाई बिरादरी में जहिड़ो थियो, उन 3 माण्हू क़तल थिया, 4 माण्हू खां मथे ज़ख़्मी थिया हुआ। उन में हिन वक़्तु बि ख़ौफ़ एड़ा थियल आहे, ॻोठ में तकरार वारो माहौल नज़र अचे पियो ऐं ॻोठनि में पुलिस नफ़री मुक़ररु आहे। ॿिन्हिनि धुरनि जे माण्हुनि जेके वेझा अज़ीज़ आहिनि, दोस्त आहिनि, उन्हनि खे ॻोठ खां ॿाहिरि न पियो छॾियो वञे। पुलिस ॻोठ में मौजूदु आहे। हिन वक़्तु ताईं ॿिन्हिनि धुरनि पारां को बि केस दाख़िल न थियो आहे थाणे ते, न ई को पुलिस को कार्रवाई कई आहे। ॿी का माण्हू ॿधण जा को पुलिस हुते मुक़ररु आहे। पुलिस वॾी नफ़री ॿिन्हिनि ॻोठनि में मौजूदु आहे, हिन वक़्तु मौजूदु आहे। कल्ह जेके शाम जो 7 बजे लाश माण्हू वसूल करे उन्हनि खे तदबीन हिक ई कब्रिस्तान थियो आहे, पर पुलिस जे सख़्तु पहिरे में तदबीन कई वई हुई। ऐं जेको हुनमें जेके कल्ह 3 क़तल थिया आहिनि, उन में हिकिड़ो ठुल रवासी आहे जेको हर साल फुटनी सीज़न में उहे इलाइक़े में अची पंहिंजी फैमिली सां अची कमु मज़ूरी कंदो हो। उन खे उहो कल्ह मारिजी वियो आहे, उनजा वारस आया आहिनि।
उहे थाणे वेठा असांजो अलॻि केस दाख़िल कयो वञे पोइ उन्हनि जो पुलिस अञा केस दाख़िल कान थिए। पुलिस जो चवणु आहे त जेसि ताईं ॻोठ में मुकमल अमन अमान न थींदो, ॿिन्हिनि धुरनि में चर्चा न थींदो त पुलिस हुते मौजूदु रहंदी, ॿिन्हिनि धुरनि ते सख़्तु निगरानी हूंदी। वाटर कोर्स ते कंहिंखे वञणु कोन ॾींदो। ऐं हिन वक़्तु ताईं खुर्शीद तव्हांजी ॿिन्ही धुरियुनि जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे, छो नथा नाला नॉमिनेट कया वञनि उन्हनि माण्हुनि जा, उन्हनि ॾोहारी माण्हुनि जा जिन मुख़्तलिफ़ माण्हुनि खे क़तल कयो वियो आहे? केस छो नथो दाख़िल करायो वञे त जीअं ॾोहारी पकड़ में अची सघनि? अॼु असुल ॻाल्हि त हिन जेके माण्हुनि खे मामूली ॻाल्हि तव्हांखे माण्हू जान ज़ाया थियूं आहिनि। काफ़ी वक़्त खां इहो माण्हू हलियो पेपर ते कंहिं बि असांजे इलाइक़े जे मौजूदु माण्हू जा नुमाइंदे जल्द इंतज़ाम SP खे बि चयो वियो, पर कंहिं बि इन ॻाल्हि पर संजीदगी न सोचियो त कोई एॾो वॾो मामिलो थींदो, माण्हू मरंदा ऐं एॾी सूरत हाल थींदी, पर कंहिं बि कोन कयो। इन जेका बि सूरत हाल थी आहे आपाशी अमलो उन में मुलविस आहे। आपाशी अमले जे करे आपाशी अमले जे ऑफिसर नाअहलीअ करे हिन जेको जहिड़े कर कयो आहे, जेको हिन वक़्तु अञा ताईं इलाइक़े में ख़ौफ़ ऐं राज़ छायल आहे। अञा ताईं केरु केरु संजीदगी न आयो आहे त हिन मसइले खे सदो कजे, हिन धुर सां ॻाल्हाइजे, हिन माहौल खे ख़तमु कजे। त अञा बि जहिड़े थियण जा इम्कान ख़दशा नथा रद्द करे सघजनि, कंहिं वक़्तु को वॾो ॿियो जहिड़ो थी सघे थो। जी खुर्शीद, पुलिस अमलदारनि सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल थी आहे, पुलिस जो छा चवणु आहे? केस छा पुलिस पारां नथो दाख़िल करे सघिजे ऐं गिरफ़्तारियुनि जे हवाले सां पुलिस का अहिड़ी हिकमत अमली न जोड़ी आहे त जेके जवाबदार आहिनि, जेके इन क़तल में मुलविस हुआ या जेके अञा जहिड़े खे वधाए सघनि था, त उन्हनि खे त घटि में घटि गिरफ़्तार कयो वञे? सभिनी पुलिस सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी थोरी देरि पहिरीं मुंहिंजी हेड मुंशी मोहम्मद उस्मान सैतो जेको हाल थाणे वॾो मुंशी आहे, हुन ॻाल्हि ॿोल थी। उन जॾहिं पुछियो भई जो तव्हां सरकार तरफ़ां या पुलिस तरफ़ां फरियाद थियो, उन चयो अञा असांखे पंहिंजे आला अमलदार पाण कंहिं बि कम जारी न थिया आहिनि। न ई को माण्हू असां वटि धुर मां को आयो आहे FIR दाख़िल करण लाइ, ऐं न ई असीं गिरफ़्तारी लाइ को माण्हू कंहिंखे गिरफ़्तार कयो आहे। जीअं ई को माण्हू असां धुरनि जो माण्हू ईंदो पोइ दाख़िल कंदासीं, पर असांखे जीअं पंहिंजो आला ऑफिसर अमलदार चवंदा उन खां पोइ असीं को क़दम खणंदासीं। खुर्शीद, इहो ॿुधाए त ॿिन्ही धुरियुनि जे आम जेके माण्हू आहिनि, जेके ॻोठ में रहंदड़ आहिनि, उन्हनि जो छा चवणु आहे जिन जो को तालुक ई न आहे, को वास्तो न आहे जहिड़े सां? उन्हनि जो चवणु जेके जिन जा ॿिया ॻोठ आहिनि, जेके वॾा ॻोठ आहिनि, जंहिंमें ॿिया ज़ातियूं रहनि थियूं, उन चवणु आहे त मामूली ॻाल्हि त हिनखे जहिड़ो कराए ॻोठ में वॾी खूनरेज़ी ऐं ॻोठ में वॾी ख़ौफ़ चयो आहे, जंहिंमें असीं सभु ॿिया माण्हू मुतासिर थी विया आहियूं, ॻोठ खां ॿाहिरि कोन निकिरी रहिया आहियूं। मथां ख़ौफ़ में फायरिंग असांजो माण्हू न मरी पए। माण्हू वीचारा आसपास जेके नंढा पंहिंजा ॿार बि ॻोठ मां कढी विया आहिनि, पंहिंजे अज़ीज़नि माइटनि में छॾिया आहिनि, त मथां कंहिंमें जहिड़ो थिए न जोड़े में। जीअं कल्ह जहिड़ो थियो आहे त हुन में हिकिड़ो मज़दूर जो ॿुधायो ठुल जो रवासी आहे, हाजी गुलाम रसूल जेको मारिजी वियो, जेको हुन में लाशारी मज़दूरी करणु भई फैमिली सां, उन्हनि उहो वीचारो खाम मखान जहिड़े में हुनखे गोली लॻी ऐं मारिजी वियो। त हींअर बि ॿिया माण्हू जे ॻोठ जा आहिनि, उहे वीचारा चवनि था त हिननि जहिड़े में को बि असांजे इलाइक़े में मौजूदु कोन्हे, मौजूदु माण्हू अहिड़ो क़दम नथो खणे ॿिन्हिनि खे ठाहिजे, कीर खन कजे, जीअं बेगुनाह जानियूं बची सघनि ऐं नंढनि मासूम ॿारनि मां ख़ौफ़ छाइजी सघे। हिननि जे जहिड़े जे करे जेके अॼु कल्ह खां जेके ॿार जेके स्कूल खुली हाणनि, स्कूल नंढा ॿार कोन विया आहिनि, नियाणी स्कूल कोन्हे, हाला ईंदियूं आहिनि, सिद्धाबाद ॿार स्कूल कोन, उहे घर खां ॿाहिरि कोन्हे, घर ताईं महदूद थी विया आहिनि। महिरबानी खुर्शीद, ॿुधियो असांखे हाला मां अपडेट करे रहियो हो। हाला में वाटर कोर्स जी खोटाई त मुख़्तलिफ़ बिरादरियुनि में थियल जहिड़े जे नतीजे में जिते 3 ॼणा क़तल थी विया, तोते हिन वक़्त ताईं इलाइक़े में छिकताण वारी सूरतहाल बरक़रार आहे। जॾहिं त ॿियनि आम ॻोठाणनि जो चवणु आहे त मामूली ॻाल्हि तां एतिरी वॾी खूनरेज़ी कई वई, जॾहिं त अॼु आम जेको उन्हनि जो ज़िंदगी जो रूटीन आहे, रोज़ जो जेको वहिंवार आहे, उहो पिणु मुतासिर थियो आहे। माण्हू घरां निकिरी नथा सघनि, ॿार स्कूल वञी नथा सघनि, छो जो कंहिं बि वक़्तु वॾे झेड़े थियण जो अंदेशो मौजूदु आहे, जॾहिं त पुलिस पारां हिन वक़्त ताईं का बि गिरफ़्तारी न कई वई आहे ऐं टिन्ही धुरियुनि जा जेके माण्हू आहिनि उन्हनि पारां को केस बि दाख़िल न करायो वियो आहे हिन वक़्त ताईं। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं, वक़्तु है मुख़्तसिर वक़फ़े जो, वठूं था वक़्फ़ो। वेलकम बैक नाज़रीन। हाणे प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं काज़ी अहमद वेझो रोड हादसे जे हवाले सां, जिते काज़ी अहमद शहर न ईंदड़ सिविल अस्पताल न ईंदड़ चिंची रक्षा खे पोयां ज़ोरदार कोच टकर हयो, जंहिंजे नतीजे में 6 ॼणा फौत थी विया आहिनि ऐं जिन मां 3 औरतूं शामिल आहिनि। हिकु मासूम ॿारड़ो ॿुधायो वञे थो। ज़ख़्मियुनि जे हवाले सां ॿुधायो वञे थो त हिकु ॼणे खे नवाबशाह पिणु रेफर कयो वियो आहे। हिन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं काज़ी अहमद में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अशरफ उनड़ खां। अशरफ, इहो ॿुधायो त इंतहाई अफ़सोसनाक रोड हादसो
पेश आयो आहे। चिंची रक्षा खे पोयां कोच पारां जेको टक्कर हयो वियो, इहो हादसो कीअं पेश आयो? ज़ख़्मी केतिरा थिया आहिनि? ज़ख़्मी जी हालत कीअं आहे? जी, काज़ी अहमद जो ॻोठु आहे पंजू सोलंगी, उन जा पोरियत ख़ानदान आहे सोलंगी बिरादरी जो पोरियत ख़ानदान। उन्हनि जूं औरतूं ऐं ॿारड़ा मासूम ॿारड़ा इलाज लाइ काज़ी अहमद अस्पताल चिंची रक्षा ते सवार थी अची रहिया हुआ त क़ौमी शाहराह काज़ी अहमद लॻे चांडिया पेट्रोल पंप आहे, उते हिननि जे साइड ते तेज़ रफ़्तार कोच इन्हनि जेके चिंचीअ खे ज़ोरदार टक्कर हयो। इन ज़ोरदार टक्कर जे नतीजे में हिन में 12 खन माण्हू शामिल हुआ, जंहिंमें औरतूं ॿारड़ा ऐं मासूम ॿारड़ा ऐं हिकिड़ो मर्द हुयो जेको चिंची ड्राइवर हुयो, इहे हुया। उन में 6 ॼणा जेके आहिनि फौत थी विया ऐं ज़ख़्मी थी विया। ज़ख़्मी काज़ी अहमद अस्पताल आंदा विया, जंहिंमें 2 मासूम ॿारड़ा आहिनि उहे फौत थी विया, 2 औरतूं आहिनि उहे फौत थी वियो, हिकिड़ो 3 औरतूं आहिनि बल्कि उहे वॾियूं उहे फौत थी वियूं आहिनि, 2 ॿारड़ा आहिनि, हिकिड़ो चिंची जो ड्राइवर आहे उहो फौत थी विया। जॾहिं त हिन वक़्तु अशरफ इहो ॿुधायो त ज़ख़्मियुनि जी हालत कीअं आहे, उन्हनि खे कहिड़नि अस्पतालनि मां रेफर कयो वियो आहे? जी, जीअं त काज़ी अहमद अस्पताल में एतिरी वॾी सहूलियत न आहे। काज़ी अहमद अस्पताल क़ौमी शाहराह ते वाक़िअ आहे, पर एतिरी सहूलियत न आहे। उते ट्रामा सेंटर जो जेको कमु आहे 2 सालनि खां उहो रुलियल आहे। उते जी बजट ख़बर न आहे त केॾांहुं वई आहे हली। इन जे करे घणी जेका फर्स्ट एड जी सहूलियत न हुजण जे करे जेके हिते 2 ॼणा जेके हुया ॿारड़ा उहे त उते फौत थी विया, 4 ॼणा उते काज़ी अहमद अस्पताल में फौत थिया। उते उनखे का बि सहूलियत न थी। उन खां पोइ जेके 4 ज़ख़्मी आहिनि उहे नवाबशाह अस्पताल निया विया आहिनि, जिन मां पीरसन औरत आहे, साहब आहे 70 साल, उनजी हालत अञा बि नाज़ुक आहे। ऐं 2 जेको ॿिया ॿारड़ा आहिनि मासूम ॿारड़ा आहिनि, उन्हनि जी हालत कुझु सुधरंदड़ आहे ऐं उनजी हालत हींअर सही आहे। अशरफ इहो ॿुधायो त कोच ड्राइवर खे अरेस्ट कयो वियो आहे, उनखे हिरासत में वरितो वियो आहे? जी, हिते लाक़ानूनियत जो ज़ोर आहे ऐं जेको आहे हिते को बि कानून जो न आहे। ऐं जेके ट्राला वॾा ट्राला ऐं जेके कोच अचनि थियूं उन्हनि खे बि को बि कानून रोकण जो न आहे। जीअं ई हादसो कोच ड्राइवर कयो, तीअं टक्कर हणण खां पोइ कोच समेत ई फ़रार थी वियो। कोच समेत फ़रार थियण खां पोइ तक़रीबन 30-35 किलोमीटर परे आहे, उते हुनजो ताक़ुब कयो जॾहिं कोच छॾे फ़रार थी वियो। ड्राइवर अञा ताईं फ़रार थियल आहे ऐं थींदो ईअं आहे त जो पंहिंजे मालिकनि जे थ्रू ऐं जेके हुनजा आहिनि उनजे थ्रू जेको आहे हिते पेश थींदो ऐं जेके मासूम ॿारड़ा आहिनि, मासूम माण्हू ख़ानदान वारनि जो नुक़सानु थियो थींदो ऐं पुलिस पंहिंजी लाइबिलिटी करे कोच खे छॾे ॾींदी, ड्राइवर खे छॾे ॾींदी। ईअं ई सिलसिलो हले थो, ईअं ई थींदो। महिरबानी अशरफ उन्हनि काज़ी अहमद मां असांखे अपडेट करे रहियो। इंतिहाई अफ़सोसनाक रोड हादसो जंहिंमें चिंची रक्षा खे पोयां ज़ोरदार तेज़ रफ़्तारी सां ईंदड़ कोच पारां टक्कर हयो वियो, जॾहिं त कोच ड्राइवर कोच समेत मौक़े तां फ़रार थी वियो, जंहिंखे हिन वक़्त ताईं गिरफ़्तार न कयो वियो आहे। ऐं इहो चयो थो वञे त अहिड़नि वाक़िअनि में जेके कोच जा मालिक हूंदा आहिनि, जेके बाअसर माण्हू हूंदा आहिनि, उहे ड्राइवरनि खे हमेशह बचाए वेंदा आहिनि। जॾहिं त चिंची जो जेको ड्राइवर आहे उहो पिणु फौत थी वियो आहे। ॿुधायो वञे थो त 3 औरतूं ॿारड़ा पिणु इन वाक़िए में फौत थी विया आहिनि। अफ़सोसनाक वाक़ियो रोड हादसो काज़ी अहमद वेझो पेश आयो, जेको अक्सर करे वॾनि ट्रॉलनि या तेज़ रफ़्तार गाॾियुनि जे करे अहिड़ा हादसा पेश ईंदा रहंदा आहिनि। नाज़रीन, हाणे हलंदासीं तंगवाणी तरफ़, जिते आवाम पारां बिजली जी लोड शेडिंग जे ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। माण्हुनि जो चवणु हो त केतिरा ई कलाक बिजली बंदि रखी जिते उन्हनि खे ॿिटे अज़ाब में मुब्तला कयो वञे थो, त उते उन्हनि जे रोज़गार ते पिणु फ़र्क़ु पए थो। हिन वारे सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं तंगवाणी मां सिंध न्यूज़ रिपोर्टर अब्दुल बारी मलिक खां। बारी, इहो ॿुधायो त तंगवाणी में बिजली जी लोड शेडिंग ख़िलाफ़ जेके माण्हुनि पारां मुज़ाहिरो कयो वियो, एहतजाज कंदड़नि जो छा चवणु हो? जी मैडम, तंगवाणी शहर जे मदरसा पाड़ो, मलक पाड़ो ऐं बखरणी पाड़ो में जेको शहर जे कुझु मेन बाज़ार जेको ट्रांसफार्मर उहो गुज़िरियल 4 महीननि खां जेको ख़राबु आहे, जंहिं बाद बिजलीअ जी जेका लोड शेडिंग आहे उहा उनजो बि आज़ार आहे, जंहिं सबबु उहे जेके शहरी आहिनि उहे जे रोडनि ते निकिरी आया, उन सख़्तु एहतजाज कयो, जंहिंमें एहतजाज करण में लुतुफ़ सिंधी, आकाश सिंधी ऐं सरबत निंदवाणी ऐं ॿियनि शहरनि में एहतजाज कंदे चयो त असांजे जेको शहर जा ट्रांसफार्मर आहिनि उहे जेके गुज़िरियल 4 महीननि खां ख़राबु आहे, जंहिं बावजूदि उहे जेको सिडको जा जेके अमलदार उन्हनि खे बार बार इतला बावजूदि उहे ॻरी रिश्वत न ॾियण सबबु उहे ट्रांसफार्मर जेको न सही न करायो आहे। उनजे करे असां जेके सख़्तु गर्मीअ में असांजा मासूम ॿारड़ा आहिनि उहे
बीमारी में मुब्तला आहिनि उहे अस्पतालनि में दाख़िल आहिनि और असां जेको मजबूरन रोडनि ते निकिरी आया आहियूं चयो त आला अख़्तियार ॿियनि खे बि चयोसीं त असांजे जेको शहर जो आहे उहो ट्रांसफार्मर ख़राबु आहे उनखे सही करायो। बिजली जे 24 कलाकनि मां रुगो 3 कलाक हले पियो, बाक़ी बिजली जेको 21 कलाक उहो ग़ाइबु रहे थो, जंहिं सबबु असां शहरी उहे सख़्तु परेशानी में मुब्तला आहिनि। जेको त रोज़मर्रा जे जेके मज़दूरी कंदड़ जेके माण्हू आहिनि, जेके मुख़्तलिफ़ राइस मिलूं आहिनि ऐं अटे जी चक्कीअ में मज़दूर कमु कंदड़ आहिनि, उन्हनि उहे बि बेरोज़गार शाम हथे ख़ाली पहुची करे जेका था वापसि अञा जंहिंजा बचा जेके आहिनि उहे बि बुखूं खटण ते मजबूर आहिनि। पर चूंडियल नुमाइंदनि ऐं जेके त सिक्को मलर उन्हनि खे बि कॾहिं तरस न आयो। बिजली केतिरा कलाक लोड शेडिंग कई वञे थी, केतिरा कलाक लाइट हुजे थी, केतिरा कलाक लाइट बंदि हुजे थी? ये सभिनि जेके त 24 कलाकनि में रुगो बिजली 3 कलाक जेको त हले पई, जॾहिं त 21 कलाक उहो लाॻीतो जेको बंदि रहे थो, जंहिं सबबु उहे जेके कारोबार आहिनि उहे जेके बि रोज़मर्रा ते मज़दूर आहिनि उहे बि जेके त कारोबार उहे बंदि आहिनि। उहे उन्हनि जा जेके मज़दूर माण्हू आहिनि उहे जेका था हथे ख़ाली वापसि शाम जो पंहिंजे घरनि मागनि ते त उन्हनि बचाव बुखूं कटण मजबूर आहिनि। रुगो 3 कलाक हिते तंगवाणी में जेको त बिजली हले पई, बिजली जेको लाॻीतो 21 कलाक जेको त लोड शेड बंदि आहे लाॻीतो रोज़ जो मामूल बनियल आहे त सिक्को मलर कंहिं बि आला मदल या टूटियल न मदे इन शइ जो नोटिस न वरितो आहे। जी महिरबानी अब्दुल बारी मलिक तंगवाणी मां असांखे अपडेट करे रहियो। कंहिं बि चूंडियल नुमाइंदे या इंतज़ामिया जे माण्हू इन ॻाल्हि जो नोटिस न वरितो आहे त आख़िर तंगवाणी में 21 कलाक बिजली बंदि छो हुजे थी, रुगो 3 कलाक बिजली मौजूदु हुजे थी, जॾहिं त उते बि माण्हुनि जो इहो चवणु आहे त मुख़्तलिफ़ जेके इलाइक़नि में सड़ियल ट्रांसफार्मर आहिनि उहे तब्दील न पिया कया वञनि, उन्हनि खे ठीकु न पियो कयो वञे, जॾहिं त इन हवाले सां बिजली जा जेके लाॻापियल अमलदार आहिनि उहे ॻरी रिश्वत तलब करे रहिया आहिनि। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदे हाणे हलंदासीं मीरपुर ख़ासि तरफ़, जिते गैस्ट्रो जी वबा तेज़ी सां फैलिजी रही आहे, जंहिंजे नतीजे में केतिरा ई ॿार इन गैस्ट्रो जी वबा में मुब्तला थी करे अस्पतालनि ताईं पहुची चुका आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं मीरपुर ख़ासि मां सिंध वी न्यूज़ जे ब्यूरो चीफ नज़ीर पंवर खां। नज़ीर, इहो ॿुधायो त मीरपुर ख़ासि में गैस्ट्रो जी वबा तेज़ी सां फैलिजी रही आहे, केतिरा ॿार इन में वबा में मुब्तला थी चुका आहिनि ऐं जेको सिहत खाते पारां कहिड़ा उपाउ वरिता विया आहिनि? जी सभिनि मीरपुर ख़ासि ज़िले जे अंदरि जी ताज़ियूं बरसातूं आयूं, हुन खां पोइ जेको आहे हिकु त शहर जे अंदरि जेको ड्रेनेज सिस्टम सही न हुअण जे करे पीअण जे पाणी में जेको गटरनि जो पाणी मिक्स थियो, उन खां पोइ जीअं बरसातूं बंदि थियूं त उन खां पोइ गप किच ऐं उन खां अलावा जेका सख़्तु बदबू जेका बीठल जेको पाणी में उन थी वई, जंहिं खां पोइ जेको नंढड़ा मासूम ॿार आहे उन्हनि में जेको गैस्ट्रो जी जेका बीमारी वबाई सूरत इख्तियार करे, जंहिंमें मां जेके नंढड़ा ॿार आहिनि उन में तक़रीबन 5 साल खां करे 10 साल या 12 सालनि जे ॿारनि ताईं या उनजे नंढी उमिरि जे ॿारनि खे मच्छरनि जे करे जेको आहे जेके दस्त ऐं उल्टियूं थियूं आहिनि, जंहिं जे करे मीरपुर ख़ासि सिविल अस्पताल जेका डिवीज़न जे हेडक्वार्टर जे अस्पताल आहे उन में दाख़िल कया विया आहिनि। जॾहिं त डॉक्टरनि मूजिबि इहो चयो वियो त तक़रीबन जीअं बरसातूं बंदि थियूं आहिनि उन खां पोइ 30 खां 40 ॿार जे रोज़ाना जे बुनियाद ते अचनि था, इन खां अलावा प्राइवेट अस्पतालनि में अलॻि वञनि था। हिन वक़्तु आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां मीरपुर ख़ासि सिविल अस्पताल में जीअं बेडनि जी सहूलियत न हुअण जे करे हिकु बेड ते 2 खां 3 ॿार जेके दाख़िल आहिनि, ऐं जेकॾहिं लाइट हली थी वञे त केॾी महिल जनरेटर हले थो या कंहिं महिल जनरेटर हलाईंदा कोन था, जंहिंजे करे ॿारनि जो जेको वार्ड आहे उनमें सख़्तु बदबू ऐं उनजी तमामु हालत ख़स्ता लॻी पई। हिकु त सरकारी अस्पतालनि में पहिरीं सफ़ाई न हुअण जे बराबरि आहे, मगर जेके ॿार मासूम अचनि था जिन खे दस्त ऐं उल्टियूं हिकु बेड ते 2 ॼणा हुजनि था, या जेके उन मासूम ॿारनि सां गॾु उनजा जेके वालिदीन अचनि था या जेके उनजा वारिस अचनि था, उहे बि उते सख़्तु जेके परेशानी में मुब्तला आहिनि। जॾहिं त मीरपुर ख़ासि सिविल अस्पताल में असां जीअं हुते पहुतासीं त उते असां जेका वार्ड जी सूरत हाल ॾिठी, एतिरी तमामु वार्ड जी ख़राबु सूरत हाल हुई, जंहिं टाइम ते लाइट बली वई एतिरी त बदबू हुई। जॾहिं त उते जी इंतज़ामिया खां इहो मालूमात कई वई त हुननि चयो त असां सुबुह जे टाइम ते सफ़ाई कंदड़ अमलो अचे थो। हाणे तव्हांखे आउं ॿुधाईंदो हलां त जीअं मासूम हिकिड़ा ॿार आहिनि उल्टियूं कनि था या दस्त वग़ैरह थियनि था, उन में एतिरी बदबू थी वञे, या उते सिविल अस्पताल जे अंदरि पीअण जे माना जेको वॉशरूमनि जे अंदरि पाणी जी बि का सहूलियत न हूंदी आहे। नज़ीर, जिते एतिरी गंदगी हुजे उते ॿार मासूम जेके अॻे ई बीमार हुजनि था त उहे छा ठीकु थी सघंदा, कीअं बहितरी तरफ़ अची सघंदा? जी मीरपुर ख़ासि सिविल हॉस्पिटल जेको डिवीज़न जे हेडक्वार्टर जी अस्पताल त आहे, हिते बदकिस्मती आहे त चूंडियल नुमाइंदा अचनि था त उहे सिर्फ़ु पंहिंजा फोटो सेक्शन कराइनि था या अस्पताल जा विज़िट कनि था, उनखां पोइ हलिया था वञनि।
हिन वक़्तु जेको मीरपुर में DHO जेको आहे अनवर पालारी जेको मुक़ररु आहे उनखे बि 3 चार्जूं, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर जी बि चार्ज आहे, सिविल सर्जन जी चार्ज आहे, हिन अलावा 3 चार्जूं आहिनि। जेको बि ऑफिसर अचनि था मथां खां ई उहो पंहिंजूं 2 या 3 पोस्टूं वठियो हुते चार्ज वठण लाइ, उहो सिर्फ़ु करप्शन करण लाइ अचनि था। इस्पताल ते कंहिंजो बि ध्यानु कोन्हे। ताज़ो जेको कुझु अर्सो पहिरीं जो सूबाई वज़ीर सिहत हिते मीरपुर ख़ासि सिविल हॉस्पिटल जो विज़िट कयो, जंहिंमें सिंध TV न्यूज़ जी टीम बि हुते रिपोर्ट हुई, जॾहिं त उनखे सभु इहे शयुनि जो असां निशानदी बि कई। उन बावजूदि अॼु ताईं का बि हुते सिहत जी सहूलियत कोन्हे। जॾहिं डिस्ट्रिक्ट खाते जे अंदरि जेके फंड अचनि था उहे करप्शन जे वर चढ़ी था वञनि ऐं एतिरे ताईं जेके डॉक्टर जेके ड्यूटी ते मौजूदु जेके हूंदा आहिनि सिर्फ़ु सुबुह जो अचनि था ऐं 3 पहिरनि खां पोइ डॉक्टर बि मौजूदु कोन हूंदा आहिनि। जेकॾहिं को ॿार मासूम ॿार अचनि था गैस्ट्रो में मुब्तला, जेकॾहिं 2 बजे को अचे थो, को 4 बजे अचे थो, को 5 बजे अचे थो, उते को बि डॉक्टर वग़ैरह मौजूदु कोन हूंदा। उहे सिर्फ़ु कंपाउंडर या जेके नर्सिंग कोर्स कंदड़ जेके शागिर्दियाणियूं उहे हूंदियूं आहिनि। उहे बि हिन वक़्तु जेके सरापा एहतिजाज बणियल आहिनि उन करे त सिर्फ़ु जेके कंपाउंडर हूंदा आहिनि ऐं ख़ासि तौर ते मीरपुर खां सिविल हॉस्पिटल हमेशह इहा मशहूरु आहे त हितां रेफर सेंटर ठहियल आहे। केर बि अगरि जेका अहिड़ी ॻाल्हि करे थो त हुनखे फौरी तौर ते रेफर कयो थो वञे। महिरबानी नज़ीर पंवर, ब्यूरो चीफ मीरपुर ख़ासि असांखे अपडेट करे रहियो। मीरपुर ख़ासि में गैस्ट्रो जी वबा जिते तेज़ी सां फैलिजी रही आहे त उते इस्पताल में गंदगी ऐं जे करे मुख़्तलिफ़ जेके ॿार अचनि था अञा वधीक बीमार थी वञनि था। इस्पताल में दाख़िल जेके मरीज़ आहिनि गैस्ट्रो जी वबा जे करे जेके दाख़िल आहिनि उहे सॼो ॾींहुं बेयारो मददगार हुजनि था। इस्पताल इंतिज़ामिया जो चवणु आहे त सिर्फ़ु डॉक्टर सुबुह जे टाइम अचे थो, सफ़ाई कंदड़ अमलो सिर्फ़ु सुबुह जे टाइम अचे थो, जॾहिं त वॉशरूम में इस्पताल में पीअण जो या इस्तेमालु करण जो पाणी पिणु अणलभ आहे। इंतिज़ामिया जी का बि तवजह कोन्हे, को बि ध्यानु कोन्हे। चूंडियल नुमाइंदड़ को फोटो सेशन करणु अचनि था। सिहत खाते जो जेको सूबाई वज़ीर आहे उहो बि सिर्फ़ु नोटिस वठण जी हद ताईं शायदि हुनजो कमु महदूद हुजे थो। ग्राउंड ते जेकॾहिं असां मालूम कयूं था जिते इस्पताल जे अंदरि वञी करे सूरत हाल ॾिसिजे थी त उते बदकिस्मती आहे त तमामु घणी अफ़सोस जोगी सूरत हाल आहे। फंड रिलीज़ थियण जे बावजूदि उहो पैसो केॾांहुं वञे थो, किथे ख़र्चु थिए थो। आवाम खे न दवाऊं मिलनि थियूं, न इस्पताल में सफ़ाई सुथराई जो इंतज़ाम आहे, न डॉक्टर मौजूदु आहिनि ऐं इस्पताल कंपाउंडरनि जे हवाले थियल आहे। नाज़रीन, अॼोके प्रोग्राम खे पंहिंजी पुॼाणी ते पहुचाईंदासीं। अॼोके प्रोग्राम में असां कराची में बैंक जेका बैंक फुर जे हवाले सां जेको वॾो वाक़ियो थियो आहे जंहिंमें बैंक मैनेजर खे ॾोहारियुनि पारां क़तल कयो वियो, बैंक डकैती जे हवाले सां पंहिंजे प्रोग्राम में तव्हांखे अपडेट कयोसीं। उनखां पोइ तव्हांखे हाला वारे वाक़िए जा अपडेट ॿुधायासीं त हिन वक़्त ताईं धुरियुनि में छिकताण बरक़रार आहे, जॾहिं त 3 माण्हू क़तल थियण खां पोइ बि माण्हुनि जे लाइ हिन वक़्तु नोगो एरिया बणियल आहे उहो इलाइक़ो। उनखां पोइ तव्हांखे ॿुधायोसीं त काज़ी अहमद वेझो रोड हादसो जंहिंमें 6 ॼणा चयो वञे थो त हिन रोड हादसे में फ़ौत थी चुका आहिनि, जॾहिं त 6 ॼणा ज़ख़्मी पिणु थिया आहिनि। ड्राइवर पिणु कोच जो फ़रार थी वियो आहे, जॾहिं त चिंची ड्राइवर पिणु मौक़े ते फ़ौत थी वियो। उनखां पोइ तंगवाणी में बिजली जो एहतिजाज ऐं मीरपुर ख़ासि में गैस्ट्रो जी तेज़ी सां फैलिजंदड़ वबा ऐं सिहत खाते पारां हिन ते अखियूं बंदि हुजण जे हवाले सां तव्हांखे अपडेट कयोसीं। अॼोके प्रोग्राम में इहे इशू असां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कयासीं। ईंदड़ प्रोग्राम में हाज़िर थींदासीं कुझु नवां इशू खणी। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अलावा